नाज़रीन हेडलाइंस नासी मुल्क में बिजली जो बहरान शिद्दत इख्तियार करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई पाबंद कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे। तवानाई कमेटी जे इजलास में तवानाई ऐं पेट्रोलियम खाते जा वफ़ाक़ी वज़ीर, वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं ॿिया लाॻापियल आला ऑफिसर शिरकत कंदा। इजलास में अफगानिस्तान मां कोयले जी बरामद समेत ॿियनि मनसूबनि ते गौर वीचार पिणु कयो वेंदो। खबर अवां से शेयर कई पिया। मुल्क में बिजली जो बहरान शिद्दत इख्तियार करे वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तवानाई पाबंद कमेटी जो इजलास तलब करे वरितो आहे। तवानाई कमेटी जे इजलास में तवानाई ऐं पेट्रोलियम खाते जा वफ़ाक़ी वज़ीर, वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं ॿिया लाॻापियल आला ऑफिसर शिरकत कंदा। इजलास में अफगानिस्तान मां कोयले जी बरामद समेत ॿियनि मनसूबनि ते गौर वीचार पिणु कयो वेंदो।